इलाज लाइ वियल शख़्स कराची जे इस्पताल ॿाहिरां पुरअसरार नमूने गुम, वारिस परेशान। उडेरोलाल वेझो ॻोठ पुनिलगाह वासी 35 वरियनि जो मीर मोहम्मद वल्द ख़ुदाबख़्श ओनड़ कराची जे जिनाह इस्पताल ॿाहिरां पुरअसरार नमूने गुम थी वियो। संस वारसनि पारां ॻोल्हा करण बावजूदि को ॾस पतो पइजी नाहे सघियो, जंहिंखां पोइ गुम थियल शख़्स जा माइट सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। इन सिलसिले में गुम थियल शख़्स मीर मोहम्मद जे वारसनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हू मीर मोहम्मद जे इलाज लाइ ॻोठ खां कराची पहुता, पर इस्पताल वारनि मरीज़ खे सुबुह जो दाख़िल कराइण जो चयो, जंहिं बाद हू इस्पताल ॿाहिरां फुटपाथ ते ई वेठा हुआ त संदन अखि लॻी वई। हुननि ॿुधायो त जाग थियण बाद हुननि ॾिठो त इलाज लाइ आंदल मीर मोहम्मद गुम आहे, जंहिंजी काफ़ी ॻोल्हा करण बावजूदि को ॾस पतो पइजी नाहे सघियो। हुननि ॿुधायो त गुम थियल शख़्स बाबति जिनाह इस्पताल इंतज़ामिया तोड़े कराची जे सदर थाणे ते पिणु इतला कयो आहे, पर अञा ताईं किथां बि ॾस पतो पइजी नाहे सघियो, जंहिंजे करे हू सख़्त परेशान आहिनि। हुननि वसवारनि खे अपील कंदे चयो त गुम थियल शख़्स जे ॻोल्हा में मदद करे परेशानी ख़तमु कई वञे। साजन मीरजत, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, उडेरोलाल।